दुरुशवार तव्हां हिन वक़्तु शागिर्दी वारे दौर में आहियो पाण ऐं उन खां अलावा सिंध यूनिवर्सिटी में जेको आहे सो सियासी तौर ते बि तव्हां जेका आहे सरगर्म कारकुन तौर ते नज़र अचो थियूं। जेतोणीकि त सिंध जो तालीमी निज़ाम जेको आहे उहो मुकमल तौर ते असां चऊं था या कंहिं न कंहिं हवाले सां सफ़र करे थो या मुतासिर आहे। ऐं ख़ासि तौर ते समूरी सिंध ऐं ख़ासि तौर ते जेका आहे सो सिंध यूनिवर्सिटी जो या यूनिवर्सिटियुनि जे तालीमी निज़ाम जो हिन वक़्तु ढांचो छा आहे, उन्हनि में कहिड़ियुनि शयुनि जी ज़रूरत आहे ऐं कहिड़ियूं शयूं जेके आहिनि से हुअणु घुरिजनि। असां गुज़ारिश कंदासीं तबे रब्बेकुम जॾहिं कन पयो अलस तबे रब्बेकुम जॾहिं कन पयो कालू भला कल्ब सी तॾहिं तित चयो ते ही वेल कयो मचन वेड़ी चन से। हक़ मौजूद अस्सलाम वालेकुम। अदा तव्हांजो सवाल तमामु बहितरीन ऐं आउं सिर्फ़ु यूनिवर्सिटी जे निसाब ते कोन ॻाल्हाईंदसि या यूनिवर्सिटी जे सिलेबस ते कोन ॻाल्हाईंदसि। ओवरऑल जेको असांजी सिंध सां वेदन आहे, जेको आउटडेटेड सिलेबस आहे, ऐं उन सॼे ते ॻाल्हाईंदसि। असल में असां वटि असां जी सिंध सां स्पेशली असांजी सिंध में जेको सिलेबस आहे उहो ॾाढो आउटडेटेड आहे। 1985 खां असां पढ़ंदा अचूं था त अम्मा आओ मानी खाओ पाणी पियो, इहो किताब मतिलबु इहो ई लिखियलु आहे। अॻिते असां वधिया ई कोन आहियूं। असां हाणे जेके डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि उन्हनि में जेके शागिर्द आहिनि अञा वञनि था यूनिवर्सिटीज़ या स्कूल या पीजी प्रेप में उन्हनि जी एडमिशन थिए थी त उहे पेटलेट्स ते पढ़नि था, कंप्यूटर ऐं उन्हनि जो सिलेबस तमामु न्यू आहे ऐं असां अञा उहो ई पढ़ूं था, आउटडेटेड सिलेबस, जंहिंजे करे असां पुठिते पियल आहियूं। ऐं इहो सिलेबस छो आहे सिंध में, इन जी हिकिड़ी जेका मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग इहा आहे, अगरि असां न्यू जी डेवलप्ड कंट्रीज़ जेको पढ़नि थियूं, डेवलप कंट्रीज़ में जेके शयूं आहिनि उहे अगरि असां सिखी वियासीं ऐं असां सुठो पढ़ी वियासीं त पोइ असां हुकुमराननि खां, स्टेट खां सवाल पुछंदासीं त तव्हां असांजे सिंध सां हेॾो ज़ुल्म छो था करियो। जॾहिं असांखे लॉस सम्झ में अची वेंदा, जॾहिं असांखे हक़ घुरण अची वेंदो, जॾहिं असां रेज़िस्टेंस करणु सिखी वेंदासीं त पोइ असां उन्हनि खां सवाल पुछंदासीं। इन करे हू चाहिनि ई नथा त उहो असांखे सिलेबस असांजो ॾियनि, सुठो न्यू सिलेबस ॾियनि, हर साल चेंज थिए। हाणे तव्हां ॾिसंदा त पंजाब में जेका यूनिवर्सिटीज़ आहिनि या 8 या 7th खां उहो बायोलॉजी, केमिस्ट्री ऐं पढ़ंदा आहिनि। बायोलॉजी, केमिस्ट्री, फिज़िक्स उन्हनि जी 7th 8th खां स्टार्ट थी वेंदी आहे। ऐं असांजे सिंध जे अगरि इंटर जे स्टूडेंट खां उन्हनि जी बायोलॉजी ऐं फिज़िक्स जे या केमिस्ट्री जा क्वेश्चन पुछंदा त असां कोन क्लियर, असांजा इंटर जा स्टूडेंट्स कोन क्लियर करे सघंदा। हू पंजाब जा 7th या 8th स्टैंडर्ड जा स्टूडेंट उहे क्वेश्चन सॉल्व करे वठंदा। ऐं ॿियो असां वटि अलमियो इहो आहे त असांजा पेरेंट्स आहिनि, असां ॾाढा मायूस थी वेंदा आहियूं यकदमि। असां सिंधी जेके आहियूं उहे यकदमि मायूस थी वेंदा आहियूं, छो त असांजे पोयां हिकिड़ी शइ लॻाई वई आहे त अगरि तव्हां MBBS न क्लियर करे सघिया त असांजी ख्वारी थी वञे। मतिलबु माइट चवंदा आहिनि असांजी ख्वारी थींदी। ऐं जे अगरि तव्हां MDCAT न क्लियर करे सघिया, लेट जो टेस्ट में अगरि घटि मार्क्स आया, या अगरि तव्हां पोइ केॾा बिज़नेस जे लाइ वञो था उनमें फ्लॉप थो थी वञे तव्हांजो, त असांजी उनमें ख्वारी थी वेंदी। या अगरि तव्हांखे जॉब कोन मिली सुठी यूनिवर्सिटी खां पोइ, या मतिलबु तव्हां स्ट्रगल वारे टाइम में आहियो ऐं तव्हां अगरि उनमें फेल था थी वञो त पोइ मतिलबु इनमें असांजी ख्वारी थींदी ऐं माण्हू असांखां सवाल पुछंदा। इहो असांजो माइंड सेट आहे असांजी फैमिली जे तरफ़ खां, जंहिंजे करे अगरि असां क्लियर कोन करे सघंदा आहियूं पोइ असां वेंदा आहियूं सुसाइड जे तरफ़ ऐं पोइ असां सम्झंदा आहियूं त असां नाकाम आहियूं। पर जेके माण्हू जल्दी फेल थींदा आहिनि उहे जल्दी कामयाब बि थींदा आहिनि। पर असांजो माइंड सेट इहो थियल आहे, असां हिकिड़ी सिंधी स्पेशली जानवर वारी ज़िंदगी गुज़ारियूं था। असांजा जहिड़ा जानवरनि जी ज़िंदगी आहे अहिड़ी असांजी ज़िंदगी आहे। असां हू बसि ॻाल्हाए कोन था सघनि, धां कोन था करे सघनि, असां सां बि इहो ई अलमियो आहे। सिंधी बि ॻाल्हाइनि नथा, रेज़िस्टेंस नथा कनि, उहे नथा सोचनि त असांजो जेको जबर, ॾाढ, ज़ुल्म, बर्बरियत आहे इहा केसीं ताईं असां बर्दाश्त कंदासीं। इन्हनि खे ॻाल्हाइणु खपे। सिंध हमेशह अरबुननि, तुर्खाननि, अंग्रेज़नि सां विड़ियो आहे।
केॾी महिल होशू जी सूरत में, कंहिं महिल हेमू जी सूरत में, केॾी महिल रूपले जी सूरत में उन्हनि रेज़िस्टेंस कयो आहे। सो सिंध जो नौजवान मायूस जल्दी थो थिए, जंहिंजे करे असां कोन पिया करे सघूं। डेवलपिंग कंट्री में आहियूं पर असां डेवलप कोन पिया थी सघूं, उनखे जाम टाइम थियो आहे। असां सिर्फ़ु इहो ॿुधंदा पिया अचूं त असां डेवलपिंग कंट्री में आहियूं, डेवलपिंग कंट्री में आहियूं। सो वॾी महिरबानी दुरुशवान तव्हां जेको आहे सो पंहिंजे हिन ॿुधायो त सिंध जो जेका सिलेबस आहे उहो आउटडेटेड आहे, 1950 वारो आहे। जॾहिं त 2017 खां पोइ सिंध जो जेको टेक्स्ट बुक बोर्ड आहे उहो अपडेटेड थी वियो आहे, हुन जेके मरहलेवार अपडेट कयो आहे ऐं हिन वक़्त ताईं हींअर ताईं उहो सिलेबस अपडेट थी चुको आहे। ॿी तव्हां जेका ॻाल्हि कई त सिंध जो जेका सिलेबस आहे उहो पंजाब जे सिलेबस खां यानी मुख़्तलिफ़ आहे या हुननि जो अपडेटेड आहे। जॾहिं त 2021 में वफ़ाक़ वारनि इहो चयो हो त असां जेको आहे सो वन करिकुलम ठाहिणु चाहियूं था। गवर्नमेंट अहिड़ी अमेंडमेंट जी जेको आहे सो जवाब ॼाण आहे उनखे रिजेक्ट करे छॾियो। पर उनजे ॿी ॻाल्हि इहो त जेका आउटडेटेड तव्हां सिलेबस जी पंजाब खां कंपेयर करे ॻाल्हि कई, जॾहिं त सिंध जो मौजूदा जेका सिलेबस आहे इहो अपडेटेड आहे ऐं दुनिया जी जेका बहितरीन सिलेबस या जेका जंहिं ग्रेड ते हुअणु घुरिजे उन तक़ाज़नि ते पूरो लहे। तव्हां छा था सम्झो त रुगो सिलेबस यानी अपडेटेड हुजण ई मसइले जो हल आहे या उन सिलेबस खे डिलीवर कीअं कजे इहो यानी मेन मसइलो तव्हांखे कहिड़ो मसइलो? मेन मसइलो डिलीवरिंग जो आहे। असांजा टीचर्स तव्हां ॾिठो हूंदो, आउं यूनिवर्सिटी जी स्टूडेंट आहियां, उहे असांखे कोन ॿुधाईंदा आहिनि त तव्हां करे सघो था या तव्हां करे वेंदा या तव्हांखे करणु खपे। हू जेके शयूं आहिनि निसाब में बसि अगरि हिकिड़ो लेक्चर ॾियणो आहे असांखे त सिर्फ़ु उहो ई ॾींदा आहिनि, उनखां वधीक उहो असांखे कुझु ॿुधाईंदा कोन आहिनि त तव्हां करियो, तव्हांखे करणु खपे, तव्हांखे ॻाल्हाइणु खपे। हू तव्हां ॾिठो हूंदो शागिर्द ॾाढा ॾिनल हूंदा आहिनि यूनिवर्सिटीज़ में या कॉलेजिस में, उहो इंटर त चीटिंग जे बेसिस ते ईंदा आहिनि। कॉपी कल्चर आहे असां वटि ॾाढो, पोइ फिलफोर यूनिवर्सिटीज़ में अची हू सुठे तरीक़े सां न पढ़ी सघंदा आहिनि, न ई वरी कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स में वेही सघनि था। या हिकिड़ो इहो आहे त तालीम जो जेका असां सम्झंदा आहियूं उहो इहो आहे त अकेडमिक एजुकेशन यानी जेकी निसाबी तालीम आहे उहो। ॿियो उहो आहे त गैर अकेडमिक तालीम यानी तव्हांजे सिलेबस खां हटी करे त अॼु जो नौजवान जेको आहे उहो एक्स्ट्रा करिकुलम एक्टिविटीज़ तरफ़ केतिरो आहे या केतिरो हुजणु घुरिजे। ऐं ॿियो इहो तव्हां ॿुधाइजो त सिंध यूनिवर्सिटी जो हींअर तव्हां पढ़ो पिया, यूनिवर्सिटी हिकिड़ो आला सतह जो तालीमी इदारा हूंदो आहे, उन जो यानी हिन वक़्तु स्टेटस छा आहे? आया उहा जेका जदीद दौर जे तक़ाज़ानि ते पूरी लहे थी? जेकॾहिं लहे थी त पोइ उन में कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि? जेकॾहिं नथी लहे त उन जा कहिड़ा सबब आहिनि? इहो 5 खां 7 मिंटनि में असांखे तव्हां जेको आहे सो ॿुधाईंदा। तव्हांजी वॾी महिरबानी। सवाल सुठा आहिनि। असल में स्टार्टअप में तव्हां मूंखे ॻाल्हायो सो ऐं सही सां ॻाल्हायो कोन। हाणे पंहिंजो सिंध यूनिवर्सिटी जो जेको तालीमी निज़ाम आहे, सिंध यूनिवर्सिटी तव्हां ॾिठो हूंदो लम्स बि आहे, हिते मेहरान यूनिवर्सिटी बि आहे। जेको बि मसइलो हूंदो आहे ऐं तव्हां ॾिठा हूंदा ज़्यादातर जेके सोशल एक्टिविस्ट हूंदा आहिनि उहे सिंध यूनिवर्सिटी मां निकिरंदा आहिनि। सो आउं सोचींदसि त सिंध यूनिवर्सिटी जे हॉस्टल्स में अहिड़ा शागिर्द रहनि था जेके किताबनि सां इश्क़ आहे उन्हनि जो। सिंध यूनिवर्सिटी में स्पेशली इहो वाज़े कंदी हलां त सिंध यूनिवर्सिटी जो ई स्टूडेंट किताब पढ़े थो ज़्यादा, जेके लिटरेचर खे टाइम ॾिए थो ऐं शागिर्दनि जे ॾुखनि तकलीफ़ुनि खे सम्झे थो, अहसासु करे थो ऐं माण्हुनि सां गॾु उथी बीहे थो। पोइ उहो कंहिंजो बि मसइलो हुजे, केनालनि जो मसइलो हुजे, पूरी सिंध जो मसइलो आहे, फैमीरा जो मसइलो हुजे त उहो शागिर्दनि जो मसइलो आहे, उन्हनि सां गॾु उथी बीहे थो। उहो सिंध यूनिवर्सिटी जो स्टूडेंट आहे। ऐं सिंध यूनिवर्सिटी जो स्टूडेंट
सिंध यूनिवर्सिटी जी क्लासिस खां पोइ हॉस्टल में वञी करे माण्हुनि सां कचारी कनि था। मालवी हॉस्टल में तव्हां ॾिठो हूंदो स्टडी सर्कल्स असां हलायूं था। बॉइज़ हॉस्टल में आए ॾींहुं स्टडी सर्कल्स हलनि था, उनमें काफ़ी स्टूडेंट्स अचंदा ऐं उन्हनि खे जाम शयूं सिखण वटां मिलनि थियूं। ऐं अदा लव कुमार चयो त असां हमेशह सिंध ते ॻाल्हाईंदा आहियूं ऐं सिंध जे बारे में ॻाल्हाईंदा आहियूं। ऐं ॿुधाईंदी हलां त सिंध छा आहे। सिंध उहा वाहिद खितो, वाहिद धरती आहे जिते हर शइ आहे। जबल असां वटि, थर रेगिस्तान असां वटि, दरिया असां वटि, समुंड असां वटि, कोयलो असां वटि, धरती सरसब्ज़ असां वटि जेका साल में 2-3 फसल ॾिए थी। ऐं सिंध में सभु कुझु आहे। सिंध पाण मालामाल आहे। सो तव्हां डेवलप्ड कंट्रीज़ ॾिठियूं हूंदियूं जेके कंहिं वटि दरिया आहे त समुंड कोन्हे, कंहिं वटि हिकिड़े साल में हिकु चकर धरती फसल ॾिए थी, वरी 2 साल 3 साल उन्हनि खे वरी लॻनि था ॿिए चकर तयारु थींदे। सो सिंध उहा शइ आहे, सिंध उहा धरती आहे जेका हमेशह सॼी दुनिया खे खारायो आहे। नो डाउट हितां थर मां कोयलो निकिरे थो, डायरेक्ट फैसलाबाद वञे थो, पिंडी वञे थो। उन्हनि खे 24 आवर्स उन्हनि जे स्कूल्स में अदा ॻाल्हि कई त लाइट आहे, उन्हनि वटि सुठी मैनेजमेंट आहे स्कूल्स जी, ऐं उते सुठा आहे। ऐं सम्झंदसि उते वेल एजुकेटेड टीचर्स बि आहिनि। पर असां वटि उहे सभु शयूं कोन्हनि। असांजी सिंध पोइते पियल आहे। ऐं उन दौर में अगरि असां चुप करे वियूं, सिंध सभिनीनि खे खाराए थी, सिंध वटि सभु कुझु आहे, उन दौर में अगरि असां चुप करे वियूं त उहा असां सां वॾी नाइंसाफ़ी हूंदी। असांजी ख़ामोशी पोइ असांखे पिनण ते मजबूर थी चुका आहियूं। असांजी ख़ामोशी असांखे UBL बैंक जे ऐं HBL बैंक जे ॿाहिरां ख़ैरात वठंदे मायुनि खे सॼी राति सुम्हंदे असां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट जे तहत उहे पिनण ते मजबूर आहिनि। मतिलबु सिंध खे छो सिंधी छो पिननि, सिंधी छो UBL HBL जे ॿाहिरि सॼी राति वेही करे इंतज़ारु कनि त असां सुबुह जीअं थींदी त असां उते पहिरीं पैसा कढाए वञी घर जी मानी वठंदासीं। या जॾहिं त सिंध पाण ई मालामाल आहे, सिंध मां कणिक सभु कुझु सिंध ॾिए थी, ऐं सिंध जा माण्हू हिकिड़े वेले जी मानी जे लाइ परेशान आहिनि। सो आउं चवंदसि त यूनिवर्सिटी में जेका स्टूडेंट अचनि था सिर्फ़ु अकेडमिक पंहिंजे कैरियर ते कॉन्संट्रेट ना कनि। जॉब्स जाम आहिनि, जॉब्स इलाही आहिनि। तव्हां सिंध में वेही करे सिंध जे लाइ ॻाल्हाए करे सिंध सां बीह करे सभु कुझु करे सघो था। बसि तव्हांखे ॻाल्हाइणु खपे, तव्हांखे उथणु खपे ऐं तव्हांखे महिनत करणु खपे। सिर्फ़ु अकेडमिक जॉब्स जे लाइ न, बट तव्हांखे सिंध जे लाइ ॻाल्हाइणु खपे, सिंध जे माण्हुनि जे लाइ ॻाल्हाइणु खपे। मजबूरी करे असां सिंध जा जेके आहिनि रिसोर्सिस केतिरा यानी आहिनि घणा, ऐं उन जे बदिले में सिंध खे छा थो मिले स्टेट जी तरफ़ां, इन ते था ॻाल्हायो। तव्हां हिकिड़ो जेका स्पेसिफिक इहा ॻाल्हि तव्हांजी यानी क़ाबिल क़बूल आहे। तव्हां हिकिड़ो स्पेसिफिक हिन वक़्तु जेका असांजी टॉपिक सिंध जो नौजवान ऐं तालीमी निज़ाम सां रिलेटेड आहे, हिन वक़्तु जेका छोकिरियुनि में ख़ासि तौर ते ख़ुदकुशी जा वाक़िया तालीमी इदारनि में घणा थियनि पिया। गुज़िरियल ॾींहं ते जेको थियो आहे, तव्हां मालवी हॉस्टल में काफ़ी वक़्त खां रहो पिया ऐं तव्हां पाण हीअं त छोकिरी आहियो, त तव्हांखे कहिड़ा सबब लॻनि था? तालीमी निज़ाम यानी तालीमी जेको इदारा आहिनि उन्हनि में कहिड़ा सबब आहिनि जंहिंजे करे अहिड़ा वाक़िया दरपेश अचनि था? हिकिड़ो त शागिर्दियाणियूं खुली करे कोन थियूं ॻाल्हाए सघनि। ॿियो उन्हनि जी सोशलाइज़ेशन जे टाइम ते उन्हनि जा पेरेंट्स उन्हनि खे इहो नथा ॿुधाइनि त असां तव्हांजा दोस्त आहियूं, अगरि तव्हां खां का ग़लती थिए थी त तव्हां सां असां गॾु आहियूं। उन्हनि खे ॿुधायो वेंदो आहे। जॾहिं यूनिवर्सिटी स्पेशली जॾहिं आउं बि यूनिवर्सिटी आई हुयसि, मुंहिंजे बाबा मूंखे चयो हो त ममा तूं वञ, अगरि कुझु बि थियो आउं तोसां गॾु आहियां, तोखे कुझु बि कोन्हे करिणो, को मसइलो थियो गॾु सॉर्ट आउट कंदासीं, आउं तोखे सॉल्यूशन ॿुधाईंदसि, तूं पाण सॉल्व कजां उन मसइले खे। सिंधी यूनिवर्सिटी में जेका या कंहिं बि यूनिवर्सिटी में केॾा बि भले एब्रॉड वञे का छोकिरी, उनखे इहो कोन चई मोकिलियो वेंदो आहे त तूं वञ पढ़, को मसइलो थियो त असां वेठा आहियूं। उनखे इहो ॿुधायो वेंदो आहे त तव्हां वञो ऐं तव्हां असांजी इज़त जो हिफ़ाज़त कजो ऐं असांजी इज़त जी, असांजी पोती जी लॼ रखिजो। उन्हनि खे ॿुधायो इहो वेंदो आहे।
सो अगरि इन्हनि खे शागिर्द यारनि खे इहो ॿुधायो वञे त असां तव्हां सां गॾु आहियूं, हुननि जूं ॿ दिलियूं थी वेंदियूं, सिंधी में चवनि ॿ दिलियूं थी वेंदियूं, हू हिमत उन्हनि खे वधीक हिमत अची वेंदी आहे, सॼा पेरेंट्स असां गॾु बीठा आहिनि। फहमीदा जो मसइलो ऐं नाइला, नम्रता, नौशीन जो मसइलो, आउं सोचींदसि अगरि को बि नौजवान मर्द हुजे या औरत हुजे, उहा अगरि सुसाइड कंदा न, हुनजे पोयां को न को कातिल ज़रूरु आहे, ईअं केरु बि सुसाइड कोन कंदा। असांखे हिते वरी विच में ॿी ॻाल्हि कंदसि, असां उहे फेमिनिस्ट थी विया आहियूं हाणे जेके सिर्फ़ु औरत वारो स्लोगन हणूं था, त औरत मज़लूम आहे, औरत सभु कुझु आहे, पर हिते मर्द बि मज़लूम आहिनि। मर्दनि सां असांखे उहो फेमिनिस्ट थियणु खपे जेके इक्वेलिटी जी ॻाल्हि करियो, असांखे इक्वेलिटी जी ॻाल्हि करणु खपे। ऐं इन ई करे मर्द या औरत केर बि स्टूडेंट सुसाइड इन करे कनि था, हुननि जी बैक सपोर्ट का बि कोन्हे, उन्हनि खे केरु सपोर्ट करण वारो कोन्हे। उहो पोइ हरेस थियनि थियूं, तॾहिं हू सोचे सोचे बसि पाण खे मारे थी छॾनि, त असां शायदि पंहिंजी इज़त विञाए वेठा आहियूं। त असांखे इहो असांखे हमेशह डीमोटिवेट कयो वेंदो आहे, असांखे बैक सपोर्ट कोन हूंदी आहे, ऐं असां इन ई करे असां सुसाइड कंदा आहियूं, इन ई करे असां कंहिंसां ॻाल्हाए कोन सघंदा आहियूं, भले हू कहिड़ो बि रिश्तो हुजे। ऐं असांजी सोसाइटी में माण्हू ॾाढा अकेला आहिनि, उन्हनि खे न फैमिली जी सपोर्ट आहे, न ॿाहिरनि जी तरफ़ खां सपोर्ट आहे, न वॾियुनि भेनरुनि जी तरफ़ खां सपोर्ट आहे। मूं हॉस्टल में ॾिठो आहे, मालवी हॉस्टल में, अगरि कंहिं छोकिरी खां ग़लती थींदी आहे त हुनजी ॿी यूनिवर्सिटी जी या ग्रेजुएट भेण हुनखे चवंदी आहे त तो इहो छो कयो, मूं इहो कोन कयो, मूं मुंहिंजे माइटनि जी इज़त रखी आहे, पंहिंजे माइटनि जी इज़त रखी आहे, तोखां इहा ग़लती कीअं थी। सो असांखे केरु बि सपोर्ट करण वारो कोन हूंदा आहे। असां वटि ॾाढा स्टूडेंट्स अकेला आहिनि, जंहिंजे करे उन्हनि वटि न दोस्ती जो रिश्तो, सचो रिश्तो दोस्ती जो आहे, न उहो आहे, न असां वटि फैमिली सपोर्ट करे थी, जंहिंजे करे हू ॾाढा डीमोटिवेट था थियनि, ऐं हू पोइ सिर्फ़ु कैरियर ते कॉन्सनट्रेट कंदा आहिनि जॉब्स जे लाइ, ऐं असांखे जॉब मिली वेंदी, असां पंहिंजी फैमिली जी सपोर्ट कंदासीं, उहो अगरि कोन करे सघंदा आहिनि, कुझु बि कोन करे सघंदा आहिनि, हू सभु पाण खे नाकाम सम्झी वेही रहंदा आहिनि, ऐं हुननि खे फैमिली जी ख़्वारी जो डपु हूंदो आहे, इन करे हू सुसाइड कंदा आहिनि, इन ई करे हू सुसाइड जी तरफ़ वेंदा आहिनि। वो साइंस हुजे या गैर साइंस जेका बि निसाब हुजे, त इनखे कहिड़ी तरीक़े सां हल करे सघिजे थो, यानी इन मसइले जे लाइ कहिड़ी हिकमत अमली जोड़े सघिजे। हाणे तव्हां ॾिसो, साईं जीएम सैयद जो वॾो किरदारु आहे पाकिस्तान आज़ादु कराइण में, करारदाद पाकिस्तान मंज़ूर साईं जीएम सैयद कराई हुई। पाकिस्तान जॾहिं आज़ादु थियो, इन बेसिस ते कोन थियो त इन बेसिस थियो त मुसलमान कंट्री आहे, पर इन बेसिस ते कोन थियो त हिते डोमिनेंट सिर्फ़ु पंजाबी हूंदा, या जेके पर्सनली इन शइ जी क़ाइल आहियां त असां क़ौम परस्त न हुजणु खपूं, असां इंसान परस्त हुजूं, असां वतन परस्त हुजूं। छो सभिनीनि खां पहिरीं अज़ीज़ असांखे धरती हूंदी आहे, ॿियो असांखे सभिनीनि खां वधीक अज़ीज़ इंसानियत हुजणु खपे, क़ौम न हुजणु खपे। जेके माण्हू सिर्फ़ु चवनि, पर्सनली इन शइ जी क़ाइल आहियां त सिर्फ़ु सिंधी कोन कंदी आहियां, मुंहिंजी अगरि का दोस्त पंजाबी आहे, उहे हिते रहनि था, मुंहिंजो जहिड़ो उन पंजाबी सां कोन्हे जेको मूंसां गॾु रहे थो, ग़रीब आहे, मुंहिंजो जर्नल सां जहिड़ो आहे, जेको पंजाब जो जर्नल आहे, जेको पूरे स्टेट खे गवर्न कनि था, असांजी सिंध खे तबाह करण में हक़ आहे, मुंहिंजो उन सां दुश्मनी आहे, उन सां ॻाल्हाईंदसि, अखियुनि में मिलाए, उन खां सवाल कंदसि तव्हां असांजी सिंध जो अहिड़ो हाल छो कयो आहे। बाक़ी हिते वेही करे ॿियनि खे कोन पॉइंट आउट कंदसि त तव्हां जे करे हीअं थियो आहे, तव्हां जे करे हीअं थियो आहे। ऐं पाकिस्तान स्टडी में तव्हां ॾिठो हूंदो, कुझु बि पाकिस्तानी आइडियोलॉजी जेका लिखियल आहे, उहा बि उनमें बि मिस्टेक्स आहिनि। PS जेका पढ़ूं था पाकिस्तानी स्टडी में, उनमें काफ़ी मिस्टेक्स आहिनि। साईं जीएम साहिब जो नालो ई कोन था पढ़ूं असां किथे, असांखे ॿुधायो ई कोन थो वञे त सिंध आज़ादु कीअं थी। बाबा, सिंध खां पहिरीं मसइला कहिड़ा थिया हुआ, गद्दार नॉवल में जेके शयूं लिखियल आहिनि त केॾा खून रहिजी थी, उहा असांखे कॾहिं कंहिं उस्ताद कोन ॿुधाई आहे। के विरांगे में जेका जंग लॻी, उनजो असांखे कॾहिं कंहिं उस्ताद कोन ॿुधायो आहे। असांखे बसि ॿुधाईंदा आहिनि पाकिस्तान हिकिड़ो इस्लामी मुल्क आहे, इस्लाम जे नाले ते ठहियो आहे, ऐं तव्हांखे बसि ही शयूं आहिनि, स्टेट खां असांखे ॾिजणो आहे, न त इनफोर्स डिसअपियरेंसिस थी वेंदी, तव्हांखे खंबे राति जो गुम करे छॾींदा। ऐं MNT हिकिड़ो आर्टिकल लिखियो हो गूगल स्कॉलर ते, उनमें उन लिखियो त असां तव्हांखे खणी बि सघूं था, मारे बि सघूं था, ऐं गाइब बि करे सघूं था। द डिसअपियरेंसिस केस इन पाकिस्तान,
उनमें उन पूरी रिसर्च लिखी हुई आहे, हक़ीक़त आहे, इहो थींदो आहे असां सां। असांखे ना ई सिलेबस तहत पढ़ायो वेंदो आहे, न सिलेबस तहत असांखे शयूं ॿुधायूं वेंदियूं आहिनि, ना ई असांखे खुली करे न पेरेंट्स ॿुधाईंदा आहिनि, न टीचर्स ॿुधाईंदा आहिनि, ना ई यूनिवर्सिटी में अची कंहिं बि टीचर, मुंहिंजे कंहिं उस्ताद इवन दो असांखे कॾहिं ॿुधायो ई कोन्हे त हा बाबा दुरेशेवा तूं अगरि इहो कमु करी पई त हा सही आहे, असां तुंहिंजी बैक सपोर्ट कंदासीं। मुंहिंजो हिकिड़ो ई टीचर आहे जेको मूंखे सपोर्ट कंदो आहे, सर अमीर अबड़ो, उहो मूंखे चवंदो आहे तव्हां अगरि लॉस ते कॉन्स्टिट्यूशन ते बाबा कमु कंदा त तव्हां हिकिड़ो भलो कमु पिया करियो, तव्हां सिंधियुनि जे लाइ ॻाल्हायो था, छो त दुनिया में डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि, उन्हनि वटि कुझु बि कोन्हे पर उन्हनि वटि सभु सहूलियतूं आहिनि, छो त उन्हनि जो स्टेट, उन्हनि जी गवर्नमेंट सुठी आहे। असांजो स्टेट ई करप्ट आहे, असांजी गवर्नमेंट करप्ट आहे। सो इन करे असांजी सभु मतिलबु सोनहारी धरती सिंध, उन में रही करे बि असां पोइते आहियूं। असां वटि ना एजुकेशन जो सिस्टम सुठो आहे, ना को बि सिस्टम सुठो कोन्हे, हेल्थ सुठी कोन्हे, असां वटि इकोनॉमिक कंडीशन असांजी ॾाढी बैकवर्ड आहे। असांजो जेको लिटरेसी रेट ॾाढो किरियल आहे, 78 लख हा, सिंध जा 78 लख ॿार स्कूल खां ॿाहिरि इन करे, छो त असांजी सिंध में पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे न, उन में सिर्फ़ु रिकॉर्ड ते आहिनि त हेतिरा स्कूल आहिनि, पर वॾो फ्यूडलिज़म, वॾेरनि भोतारनि जा जेके आहिनि, सरदारनि जा भाइटिया भाणेजूं, उन्हनि जूं धीअरूं, उन्हनि जा स्कूल आहिनि न, इन करे उन्हनि जा स्कूल हलंदा ई कोन्हे। उते स्कूल्स खे ताला हूंदा आहिनि, उन्हनि वटि बसि सैलरी उन्हनि खे मिलंदी आहे, ऐं इन ई करे 78 लख ॿार इन ई करे ॿाहिरि आहिनि। स्कूल्स आहिनि, रजिस्टर्ड बि थियल आहिनि गवर्नमेंट वटि, पर उहे हलनि नथा, सरदारनि भोतारनि पीपल्स पार्टी जे करे, ऐं सिंध इन करे बैकवर्ड में आहे।